कॾहिं अव्हां कंहिं जॻह या कंहिं होटल में पहिरियों दफ़ो विया आहियो ऐं अव्हां खे महसूस थियो हुजे त मां अॻे हिते आयो आहियां, या अव्हां का शइ पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया हुजो ऐं दिमाग़ में ख़्याल अचे त इहा शइ मां अॻु बि ॾिसी चुको आहियां, उनखे डीजे वू चइबो आहे। एमएल बोराक फ्रांस जो फिलासफर हो जंहिं अहिड़ी कैफ़ियत खे डीजे वू जो नालो ॾिनो, जंहिंजी माना आहे अॻे ॾिठल। पर अॼु ॾींहं ताईं साइंस वटि उन जो जवाब न आहे त माण्हू ईअं छो महसूस कंदा आहिनि, छो त उहो अमल चंद सेकंडनि जो हूंदो आहे। उन टाइम न त को डॉक्टर हूंदो आहे ऐं न ई का लेबोरेटरी। एमएल बोराक जॾहिं खां हिन कैफ़ियत खे डीजे वू जो नालो ॾिनो, उन खां पोइ लॻभॻि 40 खां वधीक ख़्याल मुख़्तलिफ़ माण्हुनि पेश कया, जिन मां 3 ख़्याल काफ़ी मक़बूल आहिनि। अचो त हिकु होटल जे रूम में टिनी ख़्यालनि जो जाइज़ो वठो। पहिरें ख़्याल मुताबिक़ होटल में बेरे जे हथां पास्ता जो प्लेट किरे थो। अव्हां फौरन उन खे ॾिसो था, वेटर जा हथ लुॾनि था, मदद लाइ ॻाल्हाइण शुरू करे थो ऐं अव्हां खे पास्ता जी खुशबू अचे पई। सेकंड खां घटि टाइम में सॼो लका अव्हां जे दिमाग़ ॾे वञे थो। मुमकिन आहे दिमाग़ ॾे को पैगाम देर पहुचे ऐं को जल्दी, ऐं जॾहिं हिकु पैगाम देर सां पहुचे थो त दिमाग़ फौरन सोचणु शुरू करे थो त उहो त अॻे मूंखे ख़बर हुई, छो त दिमाग़ वटि अॻे पैगाम पहुची चुको हो। उन ख़्याल खे डुअल प्रोसेसिंग चइबो आहे। ॿिए ख़्याल मुताबिक़ जीअं त असांजो दिमाग़ में यादाश्त होलोग्राम जी सूरत में महफ़ूज़ थींदा आहिनि, असां होटल जी टेबल ते रखियल कपिड़ो ॾिसूं था जेको अॻे असां ॿी कंहिं जाइ ते ॾिसी चुका आहियूं। दिमाग़ सिर्फ़ कपिड़े जो हिकु हिसो ॾिसी भुलिजी वेंदो आहे त इहा शइ असांजी अॻे ॾिठल हुई। उनखे होलोग्राम थ्योरी चयो वञे थो। टीं ऐं मक़बूल ख़्याल मुताबिक़ अव्हां होटल में आहियो, सिर्फ़ हिकु शइ खे गौर सां ॾिसणु शुरू कयो था, जॾहिं त अव्हां जो दिमाग़ ख़ामोशीअ सां सभु शयूं रिकॉर्ड करे चुको आहे। जॾहिं अव्हां उन शइ खां ध्यानु हटायो था ऐं दिमाग़ पारां अॻे ई रिकॉर्ड कयल शयूं ॾिसो था त अव्हां महसूस कयो था उहो आउं अॻे किथे ॾिसी चुको आहियां। उनखे डिवाइडेड अटेंशन चइबो आहे। पर उहे ख़्याल अञा मेडिकल साइंस में साबित न आहिनि थिया। जेसी ताईं मेडिकल साइंस इन लम्हे जे बारे में का ॼाण ॾिए, जेकॾहिं अव्हां सां ईअं थिए त ज़रूर आस पास ॾिसो, का अहिड़ी शइ त नाहे जेका अव्हां जे अॻु किथे ॾिठल हुजे। अव्हां जो दिमाग़ आहिस्ते कमु करे पियो या अव्हां जो ख़्याल कंहिं ॿिए तरफ़ हो।